भान सैदाबाद वेझो 20 ॻोठनि जी बिजली बिना जवाज़ बंदि। रहवासियुनि जो सेबको ऑफिस अॻियां एहतजाज। मछरियल माण्हू ॾिसी सेबको अमलो ऑफिस छॾे फरार। भान सैदाबाद जे सेबको अमले गुज़िरियल 4 ॾींहनि खां ॻोठ हिदायतुल्लाह सीड़ो, अब्दुल सीड़ो, तैयब पीरज़ादो, गुलण रोदनाणी, मीर रोदनाणी, हसन रोदनाणी समेत 20 ॻोठनि जी बिजली बिना जवाज़ बंदि करे छॾी। जंहिंखां पोइ ॻोठाणनि सेबको ऑफिस भान सैदाबाद अॻियां SDO समेत ॿिए अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि अली नवाज़ सीड़ो, गुलाम मुस्तफ़ा सीड़ो, मोहम्मद रोदनाणी, बख़्शल जमाली ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहींदे चयो त सेबको अमले बिना जवाज़ 20 ॻोठनि जी बिजली बंदि करे छॾी आहे, जंहिं जे करे रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि चयो त बिजली न हुजण करे ॼाणायल ॻोठनि में पीअण जे पाणी जो पिणु बहिरान पैदा थी वियो आहे। दिनत सेबको भान जा अमलदार बिजली जे बहाली बदिरां खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि सेबको चीफ समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त भान सैदाबाद में रिश्वत जी बाज़ार गरम करे अवाम खे आज़ारींदड़ सेबको अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे रहवासियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। ॿिए पासे मछरियल माण्हू ॾिसी लाइन सुपरिटेंडेंट SDO समेत सेबको जो समूरो अमलो ऑफिस छॾे फरार थी विया। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम भान सैदाबाद।